आसनो वाक़िया ककदासी दादू में नारी के मुबैना तौर अगवा करण की कोशिश कई वही है। मज़ामत ते नारी ऐं ॿिनि औरतुनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे। अहम ख़बर वाते पहुचायूं पिया दादू मां, जिते नारी के मुबैना तौर अगवा करण की कोशिश दौरान मज़ामत ते नारी ऐं ॿिनि औरतुनि खे ज़ख़्मी कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था। अशफाक मलिक टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अशफाक, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू जे ए सेक्शन थाने की हद नजब कॉलोनी में अॼु सुबुह सवेर 10 खां वधीक हथियारबंदनि घर में दाख़िल थी 17 सालनि जी नारी आहे अंबर पंवर के मुबैना तौर अगवा करण की कोशिश कई है। मज़ामत करण ते जेको आहे टे औरतूं जेकी आहिनि उहे सख़्तु ज़ख़्मी थी पयूं आहिनि, जिन खे फौरी तौर ते इलाज लाइ सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको ज़ख़्मी औरतूं उन्हनि बि एहतिजाज कयो आहे। दादू प्रेस क्लब जे आॾो उन्हनि इल्ज़ाम हयो आहे त ए सेक्शन थाने जी हद नजम कॉलोनी में 10 खां वधीक हथियारबंद जेकी आहिनि उहे सुबुह घर में दाख़िल थिया ऐं दाख़िल थियण खां पोइ उन्हनि अचण सां ई जेका 17 सालनि जी नारी आहे उनखे अंबर खे ज़बरदस्ती अगवा करे गाॾी में विझण जी कोशिशि कई, जेका पोइ उन्हनि हथियारबंदनि असांखे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो आहे। हिननि अहिड़ी NC जेको आहे ए सेक्शन थाणे ते पिणु दाख़िल कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जा तफ़सील वठूं पिया, जवाबदारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जी अशफाक मलिक, तव्हांजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।